नासरिन कोट गुलाम मोहम्मद में कोट मीरस खां कंगोरो ताईं रोड जो तामीराती कम जारी है। इन हवाले से पेश है परवेज़ लगारी जी ये रिपोर्ट। हटायो वने असांजे मददगार न आहे, इहो करप ऑफिसर आहे, असां सां ज़ुल्म कई वेठो आहे। असांखे भाणो नथो ॾिए, असांजी पैदावारी मुकमल भली एवरेज लहे थी उहा खणी थो वञे। जॾहिं बि असां वञूं था असांजी बेइज़ती थो करे, असांजो तदारक कोई कोन थो करे। रोंपो असां कढियो आहे त न असांखे भाण थो ॾिए न दवा थो ॾिए, वञूं था त रहंदो बि दड़का थो ॾिए असांखे। हेॾी पैदावार थो खणे 350 जरेब एकड़ ज़मीन, उन जो ना रोंपो निकितो आहे त भई ॿिज नथो इहो न छो असांखे दवा नथो ॾिए न भाण थो ॾिए न छा। असांजो जेको एकड़ आहे उहा 50 मण 60 मण एकड़ लहे थो एवरेज। जे कणिक है त बि 40 मण 45 50 मण ताईं बि साईं असांजी कणिक लहे थी। उहे मथे ॿुधाइनि था 5 मण 10 मण। हाणे ज़ुल्म कयूं असां पिया, असांखे न भाण थो ॾिए न दवा थो ॾिए न का शइ कान्हे। जेॾी महिल वञूं था दड़का ॾेई असांखे आफी थो मोकिली थो। असांखे भाण नथो मिलियो वञे, जंहिंजे करे असां ही सभु गॾु थिया आहियूं। हिन महिल 2 महीनो थी वियो आहे असांजे फसल खे, फसल असांजो तबाह आहे भाण जे करे। भाण सोनो खान नथो ॾिए, वञूंसि था त हू चवे थो त बाबा मूं वटि कुझु कोन्हे, मां न ॾींदुसि, जंहिंजे करे असां हाणे गॾु थिया आहियूं। असांजी अपील इहा ई आहे त असांखे सोनो खान ऑफिसर असांजे माना मदद नथो करे। असांखे चए थो त व्याज ते भाण वठो, केॾांहुं भाण तव्हांजो मसइलो आहे, मां तव्हांखे भाण न ॾींदुमि, तव्हां वञी व्याज ते वठो। असांखे भाण मिलंदो आहे, हर सहूलियत मिलंदी आहे, पर उहा असांजे लाइ हे सोनो खान ऑफिसर जॾहिं खां वठी आयो आहे असांजी ख़तमु करे छॾी अथईं। असां हिन महिल इन लाइ बीठा आहियूं त असांखे भाण खपे। हीउ चवे थो तव्हां वञी व्याज ते वठो, या मां तव्हांखे व्याज ते वठी ॾियां।